अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम डोर टू डोर सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान राहिब बप्पड़। नाज़रीन, अॼु असीं हिते ज़िले मलीर जे दाऊद शोरो ॻोठ जे मोहल्लो जेको आहे सो साले मोहम्मद हिमायती उन में मौजूदु आहियूं। हिते ई ख़ासि तौर ते जेके तव्हां मुंहिंजे पुठियां माण्हू ॾिसंदा हूंदो, ही के माण्हू जेके आहिनि कंहिं नादरा जी ऑफिस जे आॾो पंहिंजो शनाख़्ती कार्ड ठाराइण लाइ कोन गॾु थिया आहिनि, नई कंहिं यूटिलिटी स्टोर जे आॾो कंहिं अटे जी ॿोरी वठण जे लाइ बीठा आहिनि ऐं नई जेको आहे सो वतन कार्ड जे लाइ कतारूं आहिनि। पर ही एहतजाज करे रहिया आहिनि पंहिंजे मसइलनि जे हवाले सां, जेके उन्हनि जा मुंझारा आहिनि ऐं जेके गच अरसे खां ॾहाकनि खां वठी हल थियण जो नालो कोन था वठनि पिया। पाण साले मोहम्मद हिमायती जेको मोहल्लो आहे हितां जो जेको ॻोठ आहे, उन्हनि वासियुनि खां पुछूं था त आख़िरकार हुननि सां कहिड़ा अहिड़ा मसइला जेके आहिनि सो दरपेश आहिनि जंहिंजे करे हू माना अहिड़े क़िस्म जूं कतारूं ठाहे ॾियण त एहतजाज था कनि पिया। अचो त पाण पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत करियूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं साले मोहम्मद हिमायती मोहल्ला जनाब दाऊद शोरो ॻोठ। जनाब आला, हम परवेज़ मुशर्रफ की दौर से लेकर इसी गटर की गंदगी में हमारे मासूम बच्चे खिलौना बन के खेल करते रहते हैं रात दिन। हमने वज़ीर आला तक रिपोर्टें दी हैं और वज़ीर आला कायम अली शाह तक, जो हमारे वोटर हैं साजिद जोखियो या आरफानी अख्तर, इन्होंने कुछ भी नहीं किया, इन्होंने अपना घर बनाया। आज तक इनका यही काम है, अपना घर बनाना। ये आवाम का हालात यानी इस टीवी वालों को यानी हमने बताया तो भाई हमारे साथ कोई मदद करो खुदा रहा, ताकि ये निजात हमें मिले। हमने कितने टोन को, मसला क्या है? मसला वो मसला है अपने मसला ये हमारा, तो ये हमने टोन को भी मुसब आला तक ये मसला हमने हल पहुँचाया। तो भाई ये गटर लाइन सही करो। उन्होंने हमारे को पहले बताया तो भाई हम इसको नाला करेंगे, पक्का नाला करेंगे, इतनी रकम लगेगी, इतना करोड़ लगेगा। फिर उन्होंने छोटा पैप डाल के अपना यानी टोल मटोल करके हमने हमारा तरीक़ेकार जो ये इसी हाल तक पहुंचा है। हम जो ये हम बिल्कुल यानी इस गटर में डूबे हुए हैं। ये गोठ वाले जो भी मसला हमारा यानी गवर्नमेंट करेगी या आप लोग आगे पहुंचाओगे तो आप लोगों के हम शुक्रगुजार होंगे। आपने कोई ये दरख्वास्त दी है इस हवाले से? इतनी दरख्वास्तें हमने दी हुई हैं जो आपको शुमार नहीं है। आपके आने के टाइम तक हमने चंद एप्लीकेशन है जो हमारे हाथ में है, वो हम आपको आप दिखाएंगे। आपको किस किस को भेजी है ये भी बताएं। ये हमने नादर अली वसान को दी है जनाब आला। ये एप्लीकेशन हमने नादर अली वसान को दी हुई है और उसके सीएमओ को, और इंजीनियर जैदी साहब जो सीनियर बिन कासम का यानी तनख्वाहदार आदमी है, और वो भी बोलता है मैं खा जाऊं तो बस मेरे को कोई ना देखे। हाँ, दूसरे नंबर पे ये भी एप्लीकेशन है हमने दी। पर एप्लीकेशन देने से उनको कोई असर नहीं पड़ता है। वो चाहते हैं तो भाई एप्लीकेशन देंगे तो ये कौन से बूढ़े आदमी कहाँ जाएंगे। ये तो चलो हम इनका 5 साल पूरे हो गए, अभी ये और भी वापस आने वाले दाव फेंक रहे ताकि हमें कुछ मिल जाए। इस दर से साले मोहम्मद हिमायती महिला दाऊद शोरो ॻोठ, ताकि हमें कुछ मिल जाए। बाकी खैर है किसी का, आवाम का खैर है। आवाम का 5 साल पूरा हो गया, अभी भी हम ही आएंगे। हमारे अच्छा, इधर कोई सर्वे हुआ है? सर्वे कितनी दफा हुआ है मगर झूठा। अच्छा, तो सच्चा सर्वे कोई नहीं करता है, झूठा सर्वे। हाँ, झूठा सर्वे करके पैसा बांट लेना, श्रेणी अपने अपने आदमियों को बांटना। हाँ, जो भी बोलते हम भाई श्रेणी अपने को लिए बांट देंगे, वो अपने लिए बांटते हैं। तो कोई साले मोहम्मद हिमायती मेले के लिए तो श्रेणी नहीं बांट रहे हैं, श्रेणी बांट रहे ताकि काम करके दिखा दें, ताकि हमारे मासूम बच्चे बीमारी। आप वोट किसको देते हैं? हम वोट साजिद जोखियो को दिया, हम उसके वोटर हैं। हमारी ये पीएमटी, हमारे ये कारोबार, ये गटर लाइन, वो तो भाई घर से बाहर ही नहीं निकलता है। साजिद जोखियो तो बस वो अपने लेन लाड है। 3-4 दफा उसको पता है मैं बेनजीर साहबा के टिकट पे आया हूँ। अभी नहीं, वो तो बैठते हैं, आवाम के मसाइल भी सुनते हैं और अमल भी करते हैं। निकलता ही नहीं है घर से बाहर। उसको घर से बाहर में गया, हाँ काठौड़ में गया, उसने बोला हम तो भाई हाँ करेंगे,
मगर पता नहीं कौन से सन में करेगा कोई। हम अमेरिका वाले हैं, पता नहीं हम यहाँ के लोग नहीं हैं। यहाँ क्या डिमांड क्या करेंगे अभी आप शाह साहब से और पीएम से? हम डिमांड ये करते हैं, भैया हमारे को पहले तुम गटर से तो जान छुड़ाओ। हमारे मासूम बच्चे हैं, जो तुम्हारे भी तो बच्चे हैं ना, तुम भी तो खुदा रहा, खुदा का खौफ करो। लाइट का क्या प्रॉब्लम है? लाइट भी कुछ नहीं है, तारें देख लो हमारी, इसी में ले लो तारें, एक तार भी नहीं है। हम टुकड़े गांठ करके हम अपनी लाइट रोशनी जला रहे दिए के तरह। ये हालात है हमारी आवाम की। आवाम बेचारी कहाँ किसके दर पे रोएगी? जी सही, लाइट जो तो इहो हाल आहे, हिकु ॾींहुं ईंदी आहे त 10 ॾींहं न हूंदी आहे। सही आहे। बाक़ी गटरनि जो तव्हां पाण हाल ॾिसी चुका आहियो टीवी ते, हिकु हिकु ॿार खे केतिरनि दफ़ा बीमारियूं लॻनि थियूं। सही आहे। एतिरा ई मसाइल आहिनि ॻोठ में, न ॻोठ जो को गलियुनि जो हाल ॾिसो, कचरा, मतिलबु टाउन जा हूंदा आहिनि न मुलाज़िम, को हिकु मुलाज़िम बि स्वीपर न नज़र ई नथो अचे। छा जूं पगारूं खणनि पिया इहा त असांखे ख़बर ई न आहे। बसि हिते ॻोठ में गटर, रोड, अंदरि गलियूं, गटर रोज़ टुटनि था, भॼनि था, गटरनि जा ढकणा न आहिनि, एक्सीडेंट रोज़ थियनि था। लेकिन हिते केरु हाल पुछण वारा नाज़िम वेठा आहिनि, अलाए छा जे लाइ। MNA MP ईंदा आहिनि, कूड़ा वादा करे हलिया वेंदा आहिनि। इहो बि केरु न ॾिसंदो आहे की हिते जा रवासी छा पिया कनि या छा उन्हनि जो हाल आहे। बसि पंहिंजे वोटनि लाइ ईंदा आहिनि, कूड़ा ॾटा ॾेई हलिया वेंदा आहिनि। अच्छा, इहा सूरत हाल जेका सो केतिरे वक़्त खां वठी हिते आहे? तक़रीबन 80 त जीअं पैदा थिया आहियूं इहो ई हाल आहे। बसि ईअं ई वॾा थिया आहियूं। इहे गटर, लाइट जो त को हाल ई न आहे। सिहत जूं बुनियादी सहूलियतूं आहिनि? कुझु बि न, ॻोठ में को क्लिनिक न आहे, कुझु बि न आहे। तालीम जे हवाले सां कहिड़ी तालीम कंडीशन? लाइ हिकिड़ो स्कूल आहे भगल, उनजा बि मास्टर कुझु ईंदा आहिनि त कुझु न ईंदा आहिनि। इहो पंचर जो दुकानु आहे साम्हूं मुंहिंजो। इहो सूरत हाल आहे, ॿार बचेदार आहियूं, कारोबार आहे कोन, न को गाॾी बीहे थी चिकड़ में, सभु अॻिते वञनि था। बसि परेशानी लॻी पई आहे। पोइ कीअं था तव्हां गुज़र सफ़र कीअं था कयो? असां गुज़र सरफ छा कंदासीं, रोड ब्लॉक करण खां त रहियासीं। हा बसि इहो गुज़ारो करूं पिया, छा करूं, कमु धंधो बिल्कुलु न आहे चिकड़ में। असांजे ॻोठ खां अलावा अगरि कंहिं टाउन में या मलिर सिटी या कुरंगी साइड वञो था तो उते इहो आहे की उन्हनि जा हर रोड ऐं उन्हनि जे लाइ उते हर सहूलियत आहे। गली उन्हनि जी सही आहे, रोड उन्हनि जा सही आहिनि, उन्हनि जे लाइ आहे। हिते असांजे ॻोठ में आहे, असांजे ॻोठ जे साइड में का सहूलियत न आहे। रोड ते टैंकर वारनि सां 2 टे चकर मुंहुं मारी थी आहे। टैंकर वारा उहो चवनि था असीं किथे बीहारूं, दुकान वारनि सां बि 2 टे चकर मुंहुं मारी थी आहे। दुकान वारा चवनि असीं केॾांहुं वञूं, असांजी 2 टे चकर मुंहुं मारी थी आहे। ना ई को रोड तां गाॾी मटण जी जॻह आहे, ना मोटरसाइकिल मटण जी जॻह आहे। इन जो इहा आहे की बहरहाल इहा महिरबानी आहे तव्हांखे अॻियां इहा रिपोर्ट करे त इहे असांखे हिन शइ जी सहूलियत करे ॾियनि। असांखे हर सहूलियत खपे, गटर जे लाइ, बिजली जे लाइ, इहा सहूलियत। मूंखे इहो ॿुधायो त हिते कहिड़ी कंडीशन आहे ख़ासि तौर ते सहूलियतूं? असांजी कंडीशन इहा आहे की असांजे गलियुनि में थोरो बरसाति लॻी पई आहे। बरसाति जे बग़ैर पाणी वहे पियो हुते, माना बाग़ माना तलाउ वांगुरु। असांजा ॿार कीअं वञनि, परेशान थी विया आहियूं। असांजी रोके साहिब सां की असांखे माना इहो पाणी माना साफ़ु कराए ॾियनि। हिते जेका वेठा आहिनि माना नाज़िम जेका वेठा आहिनि, DCO सभु पंहिंजो माना पेट भरीनि पिया, खाइनि पिया, ठेकेदार खाइनि पिया माल, लख रुपया बिल खीनि पिया। असांखे को कमु कोन थो थिए। असीं कोठाणा माना आदाबनि में आहियूं हुते। लाइट आहे? लाइट असांजी बिल्कुलु तारियूं किरियो वञनि, पोइ महीननि जे पोयां ईंदा आहिनि ठहण। महीननि जे पोयां बिजली जो बिल ॾींदा आहियो? बिल भरींदा आहियूं बिजलीअ जो। बिना माना बिजली हलाइण जो बिल भरियो था? बिल भरियूं था। अच्छा, पोइ तव्हां अहिड़े क़िस्म जी का दाह का चङे मुड़ुस चङे मुड़ुस वेंदा आहियूं, DCO वटि वेंदा आहियूं या MNA वटि वेंदा आहियूं, पर उहो पंहिंजा पेट भरीनि पिया, माल पिया खाइनि, कंहिं सुञाणो वारो कोन्हे। वोट वठणु ईंदा आहिनि हिते, वोट ॾियो, पोइ गुम छो वञनि। न पोइ उन खां तव्हां कॾहिं का के सिहत जे हवाले सां की जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उन हवाले सां तव्हां खां डिमांड कई आहे त काई तव्हांजे लाइ कंहिं में हेॾे रोशनी जे शहर में था रहो त का इस्पताल बि ठाराइजे? असां चयो आहे सभिनी साईं, असां हर जॻह ते विया आहियूं, ऑफिसर में असां विया आहियूं, असांजा ॿार वठी आया आहियूं, मायूं वठी बीठा आहियूं हुते, पर हुकूमत सां असांजी डिमांड इहा आहे की असांखे पाणी साफ़ु कराए ॾियनि, असांजी गलियूं सभु पकियूं कराइनि, लाइट वाइट असांखे सही कराए ॾियनि, असीं सुकून सां रहूं। असां कयूं माना इहो ई आहे त असांजो पाणी जेको आहे गटर बटर ख़राबु लॻा पिया आहिनि, गटर बटर सही थी वञनि। इहो पाणी बरसाति पए थी सभु घर पाणी में भरिजी वेंदा। लाइट हूंदी आहे 2 कलाक हूंदी आहे त 6 कलाक बंदि कंदा आहिनि।
वॾेरनि वटि वेंदा आहियूं, जंहिं वटि वेंदा आहियूं वज़ीरनि सभु उहे पंहिंजो माना पेट भरियो भर उहे असांखे चवंदा हा बसि तव्हांजी सही थी वेंदी। न हिते भला नशो कीअं थो हले पियो, नशो वशो बि हले थो पियो? न नशो न आहे। हीअ तव्हां छा पिया खाओ? असांखे गुटको खायूं। हीअ गुटको घणे वक़्त खां खाओ था? हीअ 2-2.5 साल थिया आहिनि। 2-2.5 साल। हीअ तव्हांजे ॾंदनि जो कमु लाइ छीने ख़ैर सां, इहो बि त नुक़सानकार आहे न, इहा छो इहो ज़ुल्म कयो था पाण सां? बसि साईं हिकिड़ो आहे चवंदा न हिकिड़ो इंसानु थियो वेंदो आहे, नशो थी वेंदो बसि कंहिं शइ जो। अदा तव्हां छा चवंदव? असां इहो चवंदा जेको हिननि ॿाहिरनि चयो सभिनि त हे सॼो गंदगी लॻी पई आहे, हिते कंहिं शइ जो सहूलियत कोन्हे बिजली आहे न पाणी आहे सहूलियत, जो न स्कूल आहे न का अस्पताल सहूलियत में आहे। बाक़ी हाणे ॿाहिरनि जेको रिक्वेस्ट कई आहे सो रिक्वेस्ट या पकी थी वञे त भलो थी वेंदो सभु। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां ॿुधायो हिते तव्हां घणे वक़्त खां रहो था ऐं घणे वक़्त खां इहे मसाला जेके आहिनि इहे अकीचार इहे आज़ार तव्हांजे माना लाइ जेके आहिनि सो ॾुखियायूं पैदा कयूं बीठा आहिनि? असां इहो चवणु चाहींदा त असांखे तक़रीबन हिते 20 खां 22 साल थी चुका आहिनि हिते रिहाइश दाऊदशरो ॻोठ में। पर जीअं बि जेका बि गवर्नमेंट आई आहे, जीअं बल्दियाती निज़ाम ठहिया आहिनि मुशरफ गवर्नमेंट खां वठी, तीअं माना दाऊदशरो ॻोठ में मां सम्झां थो ईअं त माना तक़रीबन 5 पैसा कमु थिए थो त माना उहो बि ज़ोरीअ ते, यानी कि ज़ोरीअ ते हिते। ऐं जीअं माना हिते टॉन नाज़िम मंज़ूर वसाण साहिबु हुयो, असां 10 दफ़ा उन्हनि ते दरख़्वास्तूं खणी वियासीं। असांजो जेको बि हेठि नाज़िम हुया काउंसलर हुया हिन इलाइक़े जा, तक़रीबन सम्झ ईअं ई आहिनि जीअं माना नाकाफ़ी। हाणे जीअं त चवंदा आहिनि त भई शहर में मुस्तफ़ा कमाल माना शोहरत हासिलु कई आहे, त उन्हनि खां माना यानी कि उहे जेके पंहिंजे इलाइक़े जा कमु कराईंदा, छा असांजा जेके हिते जा नाज़िम आहिनि या टॉन नाज़िम आहिनि, यानी कि उहे जेके से पंहिंजे ॻोठनि जा कमु नथा करनि। हाणे जीअं त माना लीज़नि जो हिते ऐलान कयो वियो, सिंध गवर्नमेंट जेको ऐलान कयो त माना ॻोठनि खे लीज़ूं अलाइट कयूं वञनि, पर मां सम्झां थो त हिन ॻोठ में कंहिं बि अहिड़े ॻोठ खे अञा ताईं का बि लीज़ न आहे मिली। अगरि को वञे थो DC ऑफिस त उन्हनि खे मथो एतिरे क़दुरु पैसा घुरनि था त उहो ग़रीब माण्हू काॾे वञे, भरे नथो सघे। ऐं जेके चपरासी बि जे अंदरि वञण जे लाइ थो चए थो 500 रुपया ॾियो, साहब न आहे साईं, हाणे काॾे वञे पोइ माठिया वेठा आहिनि साईं। हाणे उहो का बि लीज़ न आहे, सिर्फ़ु ऐलान थियो आहे, बाक़ी लीज़ जो ठलो नालो आहे, बाक़ी का बि शइ न आहे। हाणे गलियुनि जा हाल ॾिसो था पिया साईं। सुख तव्हांखे 4.5 सालनि में कहिड़ो मिलियो आहे? असांखे त को बि न मिलियो आहे साईं। जेका बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई आहे, ऐं मां जेको सो हिन दाऊदशरो ॻोठ यूनिट जो जनरल सेक्रेटरी आहियां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, पर जेकॾहिं असां मथे असांजे MP MLA लाइ वञूं था, उहो बि असांखे चवंदा त भई किथां आया आहियो, उहो असांजे ॻोठनि खे ई नथा सुञाणनि साईं, कंहिं शइ खे नथा सुञाणनि। हाणे ॿुधायो त असां जेको सो वज़ीर आला क़ाइम अली शाह साहिब सां जेको रिक्वेस्ट कंदासीं त माना हिन ज़िले मलीर जी ख़ुदा जे वास्ते का सारल आहिनि, ज़िले मलीर जे जेके बि ग़रीबाणा ॻोठ आहिनि उन्हनि जी जेका सारप लही वञे, छो त इहे जेको हमेशह जे लाइ इहो निज़ाम ख़तमु। अगरि जेकर वज़ीर आहिनि ऐं इहे नाज़िम आहिनि त महिरबानी करे बराए महिरबानी उन्हनि खे न टिकटूं ॾियनि ऐं ना ई जेके से उन्हनि खे असां आवाम सां बि रिक्वेस्ट कंदासीं त अहिड़े नाज़िमनि खे वोट न विझनि जेको माना ॻोठ जे तबिके सां या कंहिं हवाले सां कमु न कनि। छाजे करे त जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे चाहे नून लीग हुजे, कहिड़ी बि तंज़ीम आहे, हर को माना पंहिंजे शोबे सां ॻोठ में रिहाइश आहे, हर को पंहिंजे शोबे सां वोट, ख़ासि करे ज़िलो मलीर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे, ऐं उनखे बदनाम न कनि, बराए महिरबानी ॻोठनि जा कमु कनि। असां त एतिरो ई चवंदासीं ऐं ग़रीब माण्हुनि जी सारप लनि। वालेकुम सलाम। छा चवंदव तव्हांखे कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? असांखे का ई सहूलियतूं अबा पंहिंजो ॾिसो, वञो हितां खां वठी रोड ताईं वञो, असांजा नंढड़ा नंढड़ा ॿार जेका गटरनि में किरनि मरनि बीमार था थियनि, असां ग़रीब मिसकिन माण्हू। हाँ, रोटी कपिड़ो मकान त खॾे में पर गाह बि कोन थो मिले असांखे। हा, उहो बेनज़ीर जेका पैसा अचनि शौक़रनि खे मिलनि, बिल्डिंग वारनि खे मिलनि, असां मिसकिन ग़रीब बेवान कहिड़ो ॾोह कयूं? हाँ, वो इलेक्शन लाइ वोटनि लाइ दर टोकंदा आहिनि, असांखे ॾिसंदा आहिनि हींअर अंधा आहिनि। हा न, हींअर त अंधा आहिनि, असां ग़रीब मिसकिन कहिड़ो ॾोह कयूं? अब दुनिया खे मिले पियो माल।
बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में कुछ मिलियो? कुछ कोन मिलियो सप हिते भला सहूलतूं आहिनि, गटर बटर सही ने थोड़ा हिते ई सही आहे न भाई, ढूंढ कचरा गंद। असां 20 मायूं औरत मर्द विया आहियूं दफ़्तरनि में, 20 चकर ॾिना आहियूं, पोइ अची गटरनि जो ढक लॻल आहे। इन खां पोइ वरी छुटो। अच्छा, इन खां सवाइ भला गैस तव्हां वटि सही थो अचे, बिजली सही आहे? गैस सही आहे, बाक़ी बिजली सही कोन आहे। गैस सही आहे, बिजली सही कोन आहे। और बिल भरियो त कुंडीअ जा 300 रुपया 500 रुपया महीना पिया। असां ग़रीब नंढा नंढा बच्चा, असांजो पुटु हिकिड़ो 800 रुपयनि जो तनख़्वाह आहे। घर जो किराया ॾियूं, बच्चनि जो बीमारीअ जो करियूं, पेट खाऊं, गैस जा बिल ॾियूं, बिजलीअ जा बिल ॾियूं। बीमारी जे लाइ बि त सरकारी अस्पताल हूंदी न, डॉक्टर मुफ़्त में दवा ॾींदा? न आहे अब्बा, हिते न आहे, पक हिते न आहे। हाँ ये भी ना है, हिकिड़ी स्कूल है पर मतलब ना है, असांजे लाइ त ना है न बाबा। असांजो मसइलो आहे त बेनज़ीर लाइ करे हिते मारियो भाॼी आया डिगा पर्चा खणी लखनि जा हिते ॾेई विया हलिया, नाला लिखी विया हलिया, जंहिंजे चूड़ियूं 40 सोन जो चूड़ियूं पियूं बंगला, ओ 3-4 खणी असीं ग़रीब भाड़ा भरियो, हुन खां 500 पेनो 200 रुपया ॾे खणी वञूं था अञो त नालो ई कट कारो मुंहिंजे पास मुश्किल जी भाड़ा भरे उतां वरी पंध अची वरी घर ईंदा आहियूं, रुइयो पए घर ईंदो, फ़ाइदो कहिड़ो? बच्चा बीमार थियनि, असां वटि न त बच्चनि खे दवा वठी ॾियूं, मेडिकल में पॼूं का मोड़ ते लांडी हिते का अस्पताल ई कोन्हे, घटियूं कोन्हे, घटर कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे, कोॾी मज़ूरी 200 कमनि, 5 महीना असांजा बच्चा ईअं असांजे मर्द सां ठला, असांजे रूम पे असांजा कपिड़ा, हे असांजा हाल आहे, असांजो का फ़ाइदो ई कोन्हे हिन मुल्क में पाकिस्तान जो। बेनज़ीर खे दुआ करियूं पिया, दुआ करे फ़ाइदो हुजे त दुआ करियूं, जंहिंजा चूड़ियूं उन खे मिलनि पिया, ग़रीब खे कुझु कोन थो मिले। चऊं त थोरो लख रुपया तो हाणे तोखे पर्चियूं ॾेखारियां। तव्हां छा था सम्झो शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेका हुई उहा तव्हांजी वावर सही कंदी या हिन हुकूमत कई आहे? हिन हुकूमत कारबार अटो ई महांगो आहे, 300-400 रुपया बोरी करे छॾियासीं कोठे में, मथे मथे बच्चा नेराना पिया, कुझु कयूं ई कोन था। अल्लाह गवाह आहे, कूड़ कोन था करियूं, महांगाई कोन कई आहे, असां त ज़ुल्म करे छॾियो, असां कुझु कोन्हे, असीं ज़ालू कमाए मुठ कंदो, असांजी पूरो कोन थी थिए, असांजे मथे मौसम मथे कपिड़ो आहे त खाधो न खाधो कपिड़ो कोन्हे, रब गवाह आहे, कूड़ कोन था करियूं। अच्छा, हाणे अमा भला तव्हां मूंखे ॿुधायो, शहीद राणी जे वञण खां पोइ हीअ हुकूमत ठती, उन खां पोइ ॿी हुकूमत जे हवाले सां जेका इलेक्शन ईंदी उन में तव्हां कंहिंखे वोट ॾींदा? असीं वोट ॾींदासीं, कंहिंखे कोन ॾींदासीं, असीं न ॾींदासीं, न बेनज़ीर खे ॾींदासीं, न को असीं कंहिंखे असां कसम खणी न ॾींदासीं, ॾियण ॾींदासीं उनखे असीं पाण मारींदासीं, पाण ॾियण असीं वोट न ॾींदासीं, असांखे फ़ाइदो ई कोन्हे। फ़ाइदो कहिड़ो आहे? डिगियूं पर्चियूं आयूं न, वञण पैसा किथे मिली 15 ते, ये अधी 200 उधार दे, 50 उधार दे, वञो तुम्हारा नाम ही नहीं कट गए, तुम्हारा नाम ही नहीं है, कारो मोती ना पता घर में ठगाए घुराए कुछ हालात न, पोइ नालो ईअं अचानक छो थो कटिजी वञे? वो ख़बर अव्हांखे हूंदी, वो ख़बर अव्हांखे हूंदी, असांखे उहो ख़बर हूंदी, असां ग़रीब असां कहिड़ी कासे अणपढ़ बच्चा पढ़ियल कोन्हे, ख़बर अव्हांखे हूंदी, ऐं ठगाए वीडियो कढायो, असांखे वञो था पोइ असां ग़रीब जहिड़ा आहियूं त ग़रीब वेठा आहियूं, 5 ॾींहं असांखे खाधो पेट में कोन्हे। न, तव्हांजे लाइ त मूंखे सवेरे चाचे ॿुधायो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में पैसा बि मिलने था असांखे, जंहिंजो शाहूकार खे हिते मिलनि पिया, जंहिंजो बिल्डिंग बंगला उनखे मिलनि पिया, कार्ड लख रुपया मरो, पोइ असांखे लख में छा करियूं, पोइ असीं छा करियूं, लख रुपया अवाई खाई छॾिजां। हुकूमत खे भला कुझु चवंदो हुकूमत खे? हा, असीं चऊं था असां ग़रीबनि खे ॾे, असीं बेनज़ीर खे वोट ॾींदासीं, असां ग़रीबनि जी करे, असां ग़रीबनि खे अस्पतालूं ॾे, असां हा हिते अची ॾिसे, जान ते ॾिसे, ग़रीब खाधो न खाधो त ॾिसणु अचे सही, शाहूकार ढोम आहिनि, असांजा ग़रीब पिनऊं पिया, बुकर पिया मरो, रनूं कमायूं त कुझु कोन्हे ग़रीबनि लाइ, हिकिड़ो अटो 400 रुपया बोरी थी रही आहे, 300-400 रुपया बोरी थी रही आहे। असां छा ॻाल्हायूं, असां जेको वणेव उहो ॻाल्हायो, तव्हां वटि जेका सूरत हाल आहे उहा ॿुधायो। असां ते इहो ज़ुल्म आहे त असांजे जेको मिस्किनियन जो फंदास हो पता नथो मिले, असीं छा विझूं छा कयूं, असां कुझु नथो मिले, न को असीं कुझु बि हुकूमत ते न वेंदासीं, असां घणेई हिते कहिड़ियूं सहूलतूं आहिनि तव्हां जी? अस्सलाम, गैस आहे, बिजली न आहे, तार हिकिड़ी बि न आहे, ॾिसो था तारियूं मथे आई न आहे, न तार आहे, न बिजली आहे, न गली आहे, न गटर आहे, सभु कुझु बि सहूलियत न आहे। असां ग़रीबनि लाइ कुझु सहूलियत कयो न गली आहे, न खाली बिजली तार आहे, हिकिड़ी बि तार न आहे, असीं ग़रीब आहियूं, कुझु करियो, असांजो मसइलो हल करियो, अस्पताल न आहे। अच्छा, हिते भला गटर लाइनियूं कीअं आहिनि, सही आहिनि? सही न आहे, हा भरिजी वेंदो आहे। असांजो अर्ज़ु इहो आहे की असीं सभु PP जा माण्हू आहियूं, छो जॾहिं बि इलेक्शन थींदी आहे असांजो वोट चाहे उहो हाराए या जीते, पर असीं इलेक्शन में PP खे असांजो बचो PP जो नारो हणंदो आहे। असांजी मोहतरमा असांजे लाइ वॾी हुई, असांजी माउ हुई,
पर जॾहिं ज़रदारी साहिबु आयो असांखे सभु उमेदूं हुन में हुयूं त उहो मोहतरमा जूं सभु जेके बि उन्हनि जा जेके उहो असांजे लाइ सोचे वई उहो सभु उहो असांखे पूरो करे ॾींदो, पर ज़रदारी साहिबु ईअं न कयो। उहो उनखे खपे त असांजे लाइ सोचे ऐं असांजे लाइ कुझु करे। मतिलबु ग़रीबनि जूं जेके ज़रूरतूं आहिनि, जेके मजबूरियूं आहिनि, उन्हनि ते अचे, उन्हनि ते थोरो ख़्यालु करे। न अस्पताल आहे, न स्कूल आहे, ऐं हे गलियूं जेके आहिनि से पकियूं न आहिनि। असांजूं गलियूं कचियूं आहिनि, रस्तनि में हिते गंद लॻो पियो आहे। का अहिड़ी मतिलबु किचिरे लाहिण जे लाइ गाॾी न ईंदा ई न आहिनि, कुझु बि न आहे। माना हिते सफ़ाई कोन थींदी आहे? सफ़ाई न थींदी आहे, न फुआरो थींदो आहे, न स्प्रे न वग़ैरह कुझु बि न थींदो। अस्पतालूं आहिनि भला? न अस्पताल हिकिड़ी बि न आहे। ॿार बसि प्राइवेट में हिकिड़ा टेम्परेरी स्कूल आहिनि जिन्हनि टाइम पढ़नि, बाक़ी ईअं ई आहिनि। हिकिड़ो ई स्कूल आहे, सो बि बिल्कुलु बंदि आहे, ईअं सम्झ न आहे। कोई टीचर्स वग़ैरह न प्रिंसिपल आहे न कुझु आहे। बसि 11 बजे स्कूल खुलनि था ऐं तवजो ॿारनि में कोन्हे, न वर्दी न किताब जे सरकारी मिलनि था, उहे बि कुझु कोन्हनि। ऐं गटर लेणियूं बि सही कोन्हनि, अस्पताल वग़ैरह, बच्चा बीमार थींदा आहिनि, मच्छर डेंगी वारसी हले थो। ग़रीब माण्हू इंसान छा करे सघे थो, पेट जो गुज़रान करे या बच्चनि जी करे? इहो बि त सोचियो वञे हुकूमत खे ॾिजे त वोट, त हुकूमत बि असांजे लाइ त सोचे न कुझु। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो ही 3 मतिलबु स्कीमूं आयूं, उन्हनि 3 मां हिते फार्म त भरे विया, पर अॻिते वञी उन्हनि कैंसिल करे छॾिया। हर हिकु माई रड़ियूं थी करे, हिन गलीअ में हिकिड़ी माई खे बि कोन थो मिले, कुझु बि न। 5 साल पूरा थी विया, पर अञा ताईं कुझु बि न मिलियो। असां ग़रीबनि लाइ कुझु बि कोन थियो। भला हिते छा कोन्हे? का सहूलियत न आहे, मतिलबु गटर लाइन जी गली पकी न आहिनि, ऐं हे किचरनि जी सफ़ाई, ॾिस मच्छर डेंगी वारस, बसि लावारस थी भले बीमार थी बच्चा मरी वञनि। हुकूमत ते को मतिलबु कोई हिकिड़ो सुठो स्कूल हुजे जंहिंमें असांजा बच्चा पढ़नि ऐं सुठी तालीम हासिल कनि। एतिरी त न आहे। गवर्नमेंट ई असांजे घर वारनि जी ड्यूटी या सुठी पगार असां प्राइवेटनि में लॻायूं। 5 बच्चा कंहिंजा 4 बच्चा 200 रुपया मज़दूरी कमाए अचनि, पेट में खाइनि जा त बच्चनि खे प्राइवेट पढ़ाइनि। स्कूल जी बि कुझु बि सहूलियत कोन्हे। स्कूल आहिनि त टीचर्स बि कोन्हनि। प्राइवेट कंपनियूं उन्हनि में 7-8 हज़ार मिलंदा आहिनि, 7-8 हज़ार मां पेटी कोन थो परे जे ॿाहिरि ॿारनि खे पढ़ायूं। गवर्नमेंट खे खपे थोरो असांखे सपोर्ट कनि। सोचणु खपे न, त हिकिड़ी त मतिलबु अटे जी बोरी वठी त हाणे 400 रुपए जी बोरी लॻी पई। महांगाई कई आहे। जे पुट मुंहिंजे पुट खे न का आहे नौकिरी, न कुझु प्राइवेट आहे ड्यूटी, बचड़ा आहिनि, न को पढ़ाइण जी सहूलियत, न की कुझु। इहो गवर्नमेंट ॾिए पई थी, असां शनाख़्ती कार्ड रुलाए ग़रीब मां रनज़ाल, मां सवाड़ जी जा आहे, मां किथां पूरी कयां, मां ग़रीब ज़ाल रनज़ाल। हिते बि सहूलियतूं अथव के खाधे जूं, पीते जूं, कपिड़े लटी धोइण जूं, को पाणी अचे थो रेगुलर? पाणी थोरो अचे थो, पर 5-8 ॾींहं पाणी बि बंदि आहे। जी बेटा। हाँ। अच्छा, इन खां सवाइ अमा मूंखे ॿुधायो भला बिजली सही हले थी? हाँ, बिजली बि ख़ासि न आहे बिजली। हाँ, ख़ासि बिजली बि न आहे। हाँ, गैस हले थो। अमुन आहे हिते या चोरी बोरी या ॿियो को धाड़ा को ॿियो को जहिड़ो कुझु? धाड़ो बाड़ो न आहे, चोरी बोरी न आहे। हाँ, असां ग़रीब परदेसी, असां नवाबशाह खां आया आहियूं, ग़रीब आहियूं। हिते को असांजो चाढ़ो कोन्हे को। मुंहिंजो बचिड़ो आहे नंढड़ो, हुनखे न का पढ़ाइण जी सहूलियत न को। तव्हांखे भला बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ज़रिए पैसा मिलंदा? असांखे मिलिया, मूंखे कुझु मिलिया, रमज़ान जे तरफ़ ॾांहुं मूंखे कुझु मिलिया। हा, थोरा मिड़ई मिलिया, पोइ मुंहिंजा बंदि थी विया। घणनि सालनि खां बंदि आहिनि? मतिलबु त 2 साल थिया आहिनि मुंहिंजा बंदि थी विया आहिनि, पैसा मूंखे न मिलिया आहिनि। मां ग़रीब रनज़ाल, मूंखे अखि जो को बुरो नथो मिले, मूंखे को चिश्मो हुजनि 2 पैसा त मां चिश्मो वग़ैरह वठां। डॉक्टर कोन्हनि हिते छा? हाँ, डॉक्टर आहिनि, छो न आहिनि डॉक्टर? डॉक्टर चवंदा त ॾियो न, दौलत त थिए। ईअं सरकारी अस्पताल कोन्हे? न, सरकारी अस्पताल में बि कान्हे मालिकी। जी, न आहे मालिकी। असांखे सपोर्ट सां बि कुझु कोन थो मिले। बेनज़ीर जा मिलंदा हुआ न पहिरीं, उहो त बंदि थी विया। वरी असां नूरी पर्चियूं ॾेई विया डिगियूं, उहे बि कोन पिया मिलनि। दौड़ी बि रही, भाड़ा भुता करे एॾा ओॾा पैसा कोन पिया मिलनि। अच्छा, भला जॾहिं तव्हांजा ॿार बीमार था थियनि पिया, उन वक़्तु तव्हांखे हिते का अस्पताल चवनि था पिया कोन्हे का? इहे रुगो ठलियूं ॻाल्हियूं था कनि या वाक़ई कोन्हे? न, अस्पताल का आहे ई कोन। इहो प्राइवेट इलाज कराईंदा आहियूं, हूंदो त कराईंदा आहियूं, न त घर में वेठंदा आहियूं। ग़रीब था, बेरोज़गारी आहे, नौकिरी बि कोन्हे। मुंहिंजो त घर वारो बि कोन्हे, मूं नंबर बि ॾिनो हो लिखी, पैसा कोन आया। अच्छा, पोइ तव्हां वोट कीअं था ॾियो पिया? सॼी ज़िंदगी कीअं माना वठायो? पाण असांजा ॻोठ वारा अॻुवाण ईअं हूंदा आहिनि, अॻियां ॻाल्हाइनि कोन, असीं भाई छा कंदासीं? न, पोइ अॻुवाणनि जे भला चपनि ते चुन लॻियल आहे या टाका बाका लॻियल बंदि अथनि? जी भई, असीं त पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि करे चुका आहियूं। नादरा में हेॾा, ये जामकंडे में अस्पताल आहे या ऑफिस आहे,
बि जोर मोड़ ते आहे बिलावल हाउस ॾिसी विया आहियूं जेकी तव्हांखे मर्द वोट वठी ॾियण जे लाइ चवंदा हलो वोट ॾियो हली फिलाणनि खे या हिननि खे उन्हनि खे कुझु तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ लठ छो था खणो? अजमेर असांखे वठाए ॾिना पिया न पहिरीं पैसा उहो त बंदि थी विया मथां ई बेनज़ीर जा बाक़ी ॿिया हाणे मिलनि ई कोन पिया जेके नाला लिखी विया आहिनि कोन पिया ॾियनि असांजे ॻोठ में सिर्फ़ु 2 माइनि जा नाला आहिनि बसि ॿियो कंहिंजा बि न जी नाज़रीन असां हिन वक़्तु दाऊद शोरो ॻोठ में बीठा आहियूं जिते ही मोहल्लो आहे सालेह मोहम्मद हिमायती जेको आहे सो हुनखे ॻोठ बि चयो थो वञे पियो हिकिड़ो नंढड़ो पर तमामु घणो हितां जे माण्हुनि जा जेके आंजा आहिनि उहे संज कॾहिं थींदा इन हवाले सां वरी जेके माना हिननि खे तकलीफ़ूं आहिनि पाण हिन खां पुछूं था पिया वञो केॾांहुं न पाण मिलूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ वेलकम बैक नाज़रीन अचो त पंहिंजे प्रोग्राम सिलसिले खे उतां ई अॻिते वधायूं जिते पाण छॾियोसीं दाऊद शोरो ॻोठ जे असां पाड़े में मौजूदु आहियूं मोहम्मद सालेह हिमायती जेको मोहल्लो आहे उन में मौजूदु आहियूं ॿियनि में तव्हां माण्हुनि खां पुछूं था अदिन खां पुछूं था त उन्हनि सां मसाला कहिड़ा हिते लाइक़ु आहिनि सिहत जूं कहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं आहिनि ऐं उन खां सवाइ पाणी जूं बिजली जूं ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो गैस जे हवाले सां छा कंडीशन आहे तालीम जे हवाले सां संदन ॿारनि खे हिते पढ़ायो वञे थो या कोन थो पढ़ायो वञे सिंधी में जेको आहे सो तालीम हिते मौजूदु आहे या न आहे ऐं गटरनि जी ओवरऑल कंडीशन छा आहे असांखे हिते को अरसो थियो आहे 50 सालनि खां असांजो ॻोठ मथे आहे मूंखे ॿुधायो केतिरा ऑफिसर या केतिरो असीं ट्रोन में रुलिया आहियूं उहो गंदगी रोड ते ॾिसो था ही गली जा ॾिसो था प्राइमरी स्कूल हुते पहिरीं चओ तव्हांखे ठाराए था ॾियूं सही गवर्नमेंट अस्पताल ठाराए था ॾियूं केरु ठाराए ॾियूं केॾा बि ऑफिसर हर साल में साईं मुंहिंजा घटि में घटि त तव्हां चाचा ॻाल्हियूं डिगियूं था कयो पिया फिलाणो बि थियो टीर बि थियो मटीर बि थियो सभु शइ थी मूंखे ॿुधायो घणनि सालनि खां वठी वोट ॾींदा अचो था? वोट त असीं शुरू खां वठी ॾींदा अचूं जेकॾहिं ज़ुल्फ़कार बूटे वोट इलेक्शन कढी उन वक़्त खां वोट त असांजे बचे जो बि आहे तव्हांजे बचे जो वोट आहे ठीकु आहे तव्हां 1973 जे दौर में जॾहिं अची बोटे साहिबु आइन बि मंज़ूरु करायो हो बकोल तव्हांजे त उन खां पोइ तव्हां शुरू कयो उन शुरू करण खां पोइ तव्हांजा मसाला कहिड़ा हल थिया? को बि कोन थियो तव्हां पोइ वोट ॾियण जे लाइ छा जे लाइ वञो था? असां जो बसि हाणे हींअर तूं आयो न बाबा वोट मूंखे ॾियो इहो 100 पीर कसम ज़बान इंसान जी हिकिड़ी आहे ॿ त उन ते एतबार करे उनखे इलेक्शन में वोट ॾेई चढ़ायोसीं चाचा त पोइ तव्हां को पंहिंजो उमेदवार चूंडियो जंहिंखां तव्हां मुतालबो कयो जेको तव्हांजी नुमाइंदगी करे जेको अवामी हुजे उनखे वोट ॾियो हर हिक खे छो था ॾियो? साईं उहो ख़ुदा ने छा करे ख़ुदा नो छा बाक़ी जेको उतां अचे गवर्नमेंट खां सो सभु बाक़ी असांखे छा मिलंदो हुनजी पंहिंजी पूरी नथी थिए ख़ुदा रसूल कोड कढियो हुअसि मूंखे ॿुधाए कहिड़ो हिते असांखे करे ॾिनई हा ओ साईं असांजा गटर कोन्हनि ही ईमानदारी हिन गली मां हेर गली सुकी आहे हेर गली सुकी आहे सो बि असीं 3 महीना रुलिया आहियूं मूंखे ॿुधाए अञा उहा रोड जी हालत ॾिसी आया आहियो न बाक़ी छा करियूं कंहिंजे अॻियां रूं वञी अमा ही कार्ड आहे तव्हांजो जेको आहे सो बेनज़ीर मोहम्मद कार्ड ही जेको आहे हाणे तव्हां मूंखे ॿुधायो हिन में तक़रीबन लिखियलु आहे 002334 ही तव्हांजो कार्ड नंबर आहे पैसा मिलिया आहिनि? नहीं पैसा न बाबा असांखे मिलनि ई कोन था 4 महीना थिया आहिनि नहीं मिलिया आहिनि अॻु में मिलिया पैसा? न अॻु में हिन जा मिलिया हुआ हिन जा तंहिंखे 3 साल थिया आहिनि न हे त तव्हांजो जेको आहे शनाख्ती कार्ड आहे हिन ते घणा मिलिया शनाख्ती कार्ड हे तव्हांखे उहो मिलियो न वतन कार्ड मिलियो वोट जे करे मिलियो छा? वतन कार्ड ही असांखे हींअर मिलियो आहे वतन ही आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट वारो हा ही जेको असांखे मिलियो आहे न तंहिंजो मूंखे 2 साल थिया आहिनि 4 आना बि कोन मिलिया हिन कार्ड ते तव्हांखे छो ॾींदा पैसा हे त तव्हांजो शनाख्ती कार्ड आहे बरसाति में ॿुॾाओ या जेको आहे बोट में ॿुॾाओ छाजा हिन जो त मूंखे 4 आना बि न मिलिया आहिनि तुंहिंजा 4 महीना थिया आहिनि हिकिड़े ख़ासि तौर ते तव्हांजे दाऊद शोरो ॻोठ मंझि असां ॾिसूं था पिया त जाम मोहल्ला आहिनि कहिड़ा ख़ासि मसइला आहिनि? साईं मसला आई करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी अर्ज़ु इहो आहे त ही ॻोठ दाऊद शोरो ॻोठ जेको आहे सो तक़रीबन सदियुनि खां आबाद आहे आउं सम्झां थो त मुंहिंजे ख़्याल में 1943 खां बि पहिरीं जो इहो ॻोठ आहे पाकिस्तान जे ठहिण खां पहिरीं ॻोठ आहे
हिते मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि। शोरनि जो पाड़ो आहे, माइतियुनि जो पाड़ो आहे, शहरनि जो पाड़ो आहे ऐं मरीन जो पाड़ो आहे, सैयदनि जो पाड़ो आहे। मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि। उन्हनि पाड़नि में लॻभॻि 3.5 लख जी आबादी इन पूरे इलाइक़े खे कवर करे थी, जंहिंमें बुनियादी सहूलियतूं मेन मसइलो जेको आहे गटर जो। तव्हां पाण ॾिसंदा आया आहियूं हर गली में, हर गेट ते, हर दरवाज़े अॻियां केॾा किचरनि जा ढेर लॻा पिया आहिनि। ताज़ो ही रिसेंटली तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे बैक साइड ते, हिन आज़ार हिन गटरनि जे लाइन जे करे जेके बीमारियूं वबाई बीमारियूं जेके फैलिजी वियूं आहिनि, उन में एतिरा त ॿार बीमार थी चुका आहिनि जंहिंजे इलाज लाइ का हिते सहूलियत बि न आहे। को बि गवर्नमेंट तरफ़ां को अहिड़ो सिहत जो मर्कज़ न आहे जेके असां खणी चऊं त ठीकु आहे गवर्नमेंट तरफ़ां का फैसिलिटी ॾिनी वई आहे। पीपल्स पार्टी हिन हुकूमत हिकु त बुख बदहाली ऐं तमामु घणी असांखे बेरोज़गार ॾिनी आहे, जंहिंजे करे माण्हू उन्हनि मसइलनि में एॾो परेशान लॻा पिया आहिनि जो हुननि ॾाढो को ध्यानु ॾियण वारो न आहे। ऐं हिकिड़ो सियासी ऐं समाजी तंज़ीम जे हवाले सां हिन मसइले खे शेयर करणु थो चाहियां त हिते जेके मसइला आहिनि उन्हनि खे बाख़ुदा मथे मीडिया वारा तव्हां दोस्त आहियो, तव्हां पुॼाईंदा एज़ ए सिंधी जे हवाले सां रिक्वेस्ट कंदो तव्हां सभु सिंधी ॼाणनि। ऐं इन खां अलावा मां सिंध TV न्यूज़ वारनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जिन असांजे लाइ एॾो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे डोर टू डोर ते आया आहिनि, डोर टू डोर अची करे इहो वर्किंग करे रहिया आहिनि। जेकी रिकॉर्डिंग आहे मां हुनखे सलाम पेश कयां थो, जेको एतिरो बहितर तरीक़े सां पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। ऐं मेन मसइलो हिते इहो आहे त हर मसइले जी कड़ी जेकी आहे सो मंशियात तमामु घणी आहे। चर्स, थरो ऐं हीरोइन एॾो इहो मर्ज़ हिते फैलियल आहे। तव्हां समाजी अॻवान हो ऐं हिते हिन इलाइक़े में रहो था, हेतिरी तव्हांखे तारीख़ी तौर पे हिन जी ॼाण आहे, पोइ बि तव्हां हिन मसइलनि खे ख़तमु कराइण लाइ पाण कहिड़ो किरदारु अदा कयो? दादा सभ खां पहिरीं इहो त मूंखे हिन इलाइक़े में ईंदे अञा मुसलसल मुंहिंजे घर में 6 महीना थिया आहिनि। मुंहिंजी असुल बेसिक रिहाइश पहिरियां गुलशन थी हुई, मां हिते आयो पंहिंजो जॻह ठाराए घर में, हिते मां पंहिंजे घर में हिते पेर रखियो त मूं हुन पूरे इलाइक़े खे पंहिंजो घरु सम्झो। जॾहिं मुंहिंजो घर ई सेफ्टी न आहे, मुंहिंजे घर जे अॻियां तव्हां ॾिसंदो त गटरनि जा नाला जेके मुंहिंजे हर ते बीठा आहिनि, उते मां तव्हांखे हलंदुसि रिकॉर्डिंग कराईंदुसि जेके मुंहिंजे घर वारा ॿार तव्हांखे सॼी शइ ॿुधाईंदा। पर हाणे उन खां पोइ मूं ॾिठो त इहो सॼो इलाइक़ो ईअं लॻो पियो आहे त मुंहिंजो घरु किथां महफ़ूज़ हूंदो। ऐं हिते सॼे इलाइक़े जे मसइला, बीमारियूं ऐं गटरनि जा मसइला, बिजली जूं तारूं तव्हां ॾिसी रहिया आहियो मथे ॾिसोसीं लाइटूं कीअं पियूं वञनि, बिजली जा बिल जे करे असां अदा करण लाइ मुंहिंजी KEC वारनि सां बाक़ाइदा मीटिंग थी हुई। पहिरियां जेको हुते मैनेजर हूंदो हुओ उन सां मुंहिंजी मीटिंग थी हुई ऐं ॻोठाणनि खे वठी वियोसि त बाबा इहे मसइला तव्हां हल कयो। हुननि चयो त हुननि जे मथां 45 लख रुपया बिल आहे, उहो बिल असांखे सबमिट करायो। जॾहिं बिल जमा करण लाइ मां उन्हनि माण्हुनि खां किस्तूं वरितियूं, किस्तूं वठी करे बिल जमा करायो। उनखे बिल जमा कराइण जे बजाय उन एवज़ इहो थियो त उन PMT लाइ हलिया विया ऐं हाणे उहा PMT चालू करण लाइ तयारु न आहे। वरी असां पंहिंजे ख़र्च ते उहा शइ तयारु कराए उनखे कंहिं न कंहिं तरह बिजली महसूसु कराइण खे ॾिनीसीं, जेकी बि माना कॾहिं अप कॾहिं डाउन थिए थी वई, जंहिंमें बिजली आहे कॾहिं कंहिंजा फ्रिज सड़ी वञनि, कॾहिं कंहिंजी मोटर सड़ी वञे, कॾहिं कंहिंजी तारूं सड़ी वञनि। असांजी हिन हुकूमत जे जेके बि चवनि चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे ऐं टाउन कमेटी वारनि खे इहा अपील आहे त खुदारा पंहिंजे इलाइक़नि जे पंहिंजे ॻोठनि जी सार लहो। गटरनि जा को बि टकणो न आहे जिते ॿार गटरनि में किरियो था पवनि, लाइनूं एतिरियूं सेवरेज फाटी पियूं आहिनि जो मस्जिद में वञनि था माण्हू त उन्हनि जा कपिड़ा पली थी वञनि, नमाज़ नथा पढ़ी सघनि। उन्हनि गटरनि जी लाइन खे ठारायो वञे। ऐं इन खां अलावा बिजली जो जेको आज़ार आहे, घर घर में कुंडो लॻो पियो आहे, कुंडे जे करे जेको त लाइनूं तमामु घणियूं ख़राबु थी थियूं वञनि, उनजे करे उहे मसइला वधंदा था वञनि। उन्हनि खे सही करायो, उहे असांखे सही कराए ॾिनियूं आहिनि। गैस जी लाइन कंहिं गली में आहे त कंहिं गली में कोन्हे, उते गैस जा कुंडा पिया था हलनि। माना उहो बि गवर्नमेंट जो नुक़सानु पियो थिए, या असां नथा चऊं त गवर्नमेंट जो नुक़सानु, पर गवर्नमेंट जो नुक़सानु न करे थिए उन्हनि उहा फैसिलिटी नथी मिले। जॾहिं उहा सहूलियत उन गली में मिलंदी त उहो माण्हू चाहींदो मुंहिंजो मीटर लॻे। हिकिड़े गैस मीटर लॻी कोन थो सघे त उहो त लाज़म परियां चोरी करे अची पंहिंजे घर में गैस हलाईंदो। इहे शयूं सभु हिते तमामु घणियूं पेचीदा थींदियूं आहिनि। हीअं ताज़ो हिते पहिरियां इहो मसइलो तव्हां कोन हूंदो त पोइ हिते को चोरी चकारी या इहे जेके फुल लुट या मारामारी या दहशतगर्दी हूंदी। हाणे रिसेंटली मूंखे ख़बर पई आहे त पोइ गली में पंवर आहिनि, ज़ाल मुड़ुस ॿई पोड़ा, जंहिंजी कंहिंसां का दुश्मनी न आहे, उनखे घर में राति जो 12 साढे 12 बजे अची करे केरु गोलियूं हणी मारे वियो आहे, जेके 4-5 ॾींहं मसलसल अस्पताल में तमामु बेहोशी हालत में पिया हुआ। असां ॻोठाणनि फोड़ी करे उनखे इलाजु कराए उनखे अची विया। मां तव्हांखे उनखे इंटरव्यू ॾियारींदुसि, उनजी पंहिंजी जेकी रिटर्न आहे उहो पाण ॿुधाईंदा त उन सां कहिड़ी दुश्मनी, ज़ाल मुड़ुस अकेला घर में, कंहिंसां का दुश्मनी कोन्हे, पोड़ा वीचारा, उन्हनि जी जेकी हालत थी आहे, उनखे कीअं मारियो वियो आहे, इहो सभु छा आहे? गवर्नमेंट छा पई थी करे? कॾहिं हिन ते एक्शन खणंदी? खुदारा ईअं न करियो। अव्हांखे सुभाणे वोट वठणा आहिनि, तव्हां चूंडियल नुमाइंदा आहियो, साजिशो क्यों किथे आहे?
हे सभु ॻोठाणा बीठा आहिनि। मां हुनखे वाज़ा तौर पे चवां, केरु मूंखे चई वञे त कॾहिं शादी जो कंहिं गली में आयो आहे, कंहिं गलीअ कॾहिं विज़िट कयो त कॾहिं को मसइलो हल कराया? कंहिं बि हिन ॻोठाणे खे गवर्नमेंट जी नौकिरी मिली आहे? चवनि था असांखे माण्हुनि खे लखे नौकिरी ॾियनि, कहिड़े गवर्नमेंट जी माण्हू खे नौकिरी मिली आहे? ऐं हुन ॻोठ में आयो आहियां, मूं हुन में ॾिठो आहे त को बि गवर्नमेंट एम्प्लॉय हिन ॻोठ मां त न वियो आहे, कंहिंखे बि नौकिरी न मिली आहे, कंहिं बि ॻोठ जो को मसइलो हल न थियो आहे। उर्दू बाबा बि तव्हां वञो, उन्हनि जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, MQ वारनि खे तव्हां ॾिसो कीअं था पंहिंजे गलियुनि जा गेट लॻाए बंदि कनि, कीअं थो पको कयो वञे। असांजा सिंधी अलाए का छो वञनि, छो नंदड़ खां छो वञे वेसा गातियूं उन्हनि सां थियूं थी पियो। असांजा इहो महिरबानी करे अपील कंदासीं गवर्नमेंट वारनि खे, वज़ीर अला सिंध खे, काइम अली शाह ऐं जेको बि आला अमलदार आहिनि, चाहे उहो गवर्नमेंट जो कहिड़ो बि आला अमलदार हुजे, उन सभिनी अपील कंदासीं बराए महिरबानी अंधा न थियो, अखियूं खोलियो, अखियुनि ते पटियूं न ॿधो। हे मसइला तव्हांजा मसइला असांजा मसइला आहिनि। सुभाणे तव्हांखे उमेदु आहे असां मां वोट वठणा अथव त हे मसइला हल कयो। ख़ुदा रा अखियूं बंदि करे जेको इहे बुसट करे वेठा आहियो उहे बंदि कयो। सुभाणे तव्हांजे दर ते जॾहिं वोट वठणु ईंदा त माण्हू तव्हां वोट ॾियण जे बजाए सुभाणे ईअं न थींदो उहो जेको तव्हांखे घर ते गारियूं ॾेई या जूता हणी वापसि कनि। नाज़रीन, दाऊद शोरे ॻोठ जे मोहम्मद सालेह हिमायती जेको आहे सो मोहल्ले जे माण्हुनि जूं तव्हां जेके सो ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजी दर्द कथा ॿुधी त न गटर आहिनि, न सही तालीम आहे, न सिहत जो को निज़ाम दुरुस्त आहे, बिजली जी अख बूटा ऐं ॿियो सॼो सारो उन्हनि पंहिंजा मसइला पंहिंजी ज़बानी ॿुधाया। असां उमेद था करियूं त तव्हांखे असांजो इहो जेको प्रोग्राम पसंदि आयो हूंदो ऐं असां चूंडियल नुमाइंदनि खे हितां जे रिलेटेड ज़िले मलीर जे जेके आहिनि सो ऑफिसर, उन्हनि खे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदासीं त हंगामी बुनियादनि ते न रुगो इन्हनि माण्हुनि जा मसइला हल कया वञनि, बल्कि माना हिननि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं हीअ बि पाकिस्तान जे ॿियनि शहरनि वांगुरु सुख ऐं ख़ुशी जो साहु खणी सघनि, उन्हनि जा ईंदड़ नसुल पढ़ी सघनि, जीअं उन्हनि वटि तालीम बि आम थी सघे ऐं सिहत जूं बि खेनि बुनियादी सहूलियतूं मिली सघनि। नाज़रीन, तव्हां असांजो जेको प्रोग्राम ॾिठो, असां उमेद था करियूं तव्हांखे पसंदि आयो हूंदो। इन दुआ ते कैमरामैन अहसान संजराणी सां गॾु पंहिंजे मेज़बान राय बपड़ खे ॾींदा इजाज़त। मोकिलाणी न आहे। साथ सलामत, सिंध सलामत।